अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। बांदीअ मां सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। इंसानियत जी ख़िदमत जो जज़्बो रखंदड़ नौजवान डॉक्टर हाफ़िज़ आबिद दाता आरआई पारां दाता मेडिकल सेंटर ते फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें औरतुनि जे माहिर डॉक्टरनि ऐं ॿारनि जे माहिर डॉक्टरनि फ्री मेडिकल कैंप में हिसो वरितो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल ॿारनि ऐं औरतुनि जो फ्रीअ में चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं। डॉक्टर पारां आयल सवें माण्हुनि जो फ्रीअ में मुआइनो करे मेडिसन फ़राहम कयूं वयूं। उन मौक़े ते औरतुनि जी माहिर डॉक्टराणी आयशा नवीद बलोच ऐं डॉक्टर एसाक्षर दाता मेडिकल सेंटर जे ओनर हाफ़िज़ आबिद दाता सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बांदी ऐं उन जे आस पास जे सवें ॻोठनि जा मिसकीन ऐं ग़रीब माण्हू अॼु फ्री मेडिकल कैंप ते पहुची फ्रीअ में इलाजु करायो आहे, जंहिंमें औरतुनि ॿारनि जो फ्रीअ में चेकअप करे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। लेडी डॉक्टर आयशा नवीद बलोच चयो त असां पंहिंजी वसआर मिसकीन माण्हुनि जी इलाज समेत हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। ॿारनि जे माहिर डॉक्टर एसाक्षर चयो त ॿारनि में काफ़ी बीमारियूं पखेड़िजी रहियूं आहिनि। वालिदैन खे घुरिजे त ॿारनि जी सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखनि।